ठारूशाह वेझो न्यू मञठ तगर पतन एसएम बचा बंद ते सैलाबी सूरत बाबत नुमाइंदो काश न्यूज़ जो रिपोर्टर बशीर हुसैनी विस्तरो मौजूद है। जी बशीर हुसैनी तफ़सीलात का आगाह कजो। जी बिल्कुल असां ठारूशाह जे भरिसां मञठ एसएम बंद ते बीठा आहियूं। हितां जो जेको इलाइक़ो आहे मुकमिल पाणीअ सां अची वियो आहे ऐं दरियाई सैलाब जेको आहे उन्हनि ॻोठनि में दाख़िल थी वियो आहे। हितां जो आवाम जो चवणु आहे त असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां का बि न का कैंप ॾिनी वई आहे, न को टेंट ॾिनी वई आहे जो असांखे कुझु मिले। असांजा जानवर माल उहे बीमार थी वियो आहे। असांखे जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जी माली सहायता न कई वई आहे। ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त असां जेको आहे सो केतिरे ई वक़्त खां वठी हिन पाणीअ जे हिन में लपेट में आहियूं, पर हितां जा के बि चूंडियल नुमाइंदा ऐं एरीगेशन डिपार्टमेंट ऐं ॿिया जेके असांजा गवर्नमेंट जा इदारा आहिनि का बि असां सहायता नथा कनि। इन ते अवाम जेको आहे तमामु परेशान आहे। महिरबानी करे हिननि अवाम जूं जेके दाऊं तव्हां ॿुधियूं ऐं तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ पाणीअ सां सॼो मुल्क भरियो पियो आहे ऐं हिननि जी माली सहायता कई वञे। भाई जन जी वॾी महिरबानी अचण जी। असां वटि हींअर पाणी सॼे ॻोठ खे चौधारी फिरियो पियो आहे। पंहिंजी मदद पाण था कयूं, न को सियासी माण्हू आयो आहे, न को वर्कर, न को हर शइ का बि कोन मिली आहे। असांखे को बि रिलीफ कोन ॾिनो वियो आहे ऐं असांखे न ॿेड़ी मिली आहे न को छा। असांजे चौफेर हे पाणी ॾिसो, दरिया सफ़ा समुंड लॻो पियो आहे ऐं को बि सियासी माण्हू हिते न पहुतो आहे अञा ताईं। असांखे माल ढगा ढोर रिज़्क हूंदो। इन लाइ तव्हांजो माल जा जेको अस्पताल डॉक्टर सही आहे सही। हाँ साईं उहे पहुता हुया, साईं जन पहुता हुआ। उन्हें दवाऊं ॾिनियूं, सुइयूं हयूं आहिनि, ॿुधी न बा। उन्हनि खे छा बसि पाण ई ॼाण आया आहिनि। असांजे माल जा डॉक्टर आया आहिनि, ॿियो केरु बि असां वटि सरकारी माण्हू न को मीडिया वारा न को का ॿिया माण्हू कंहिं बि असां सां मदद न आहे कई बाबा। असां पंहिंजो पाण मदद करे इहे ॿेड़ियुनि तां टपी था अचूं ऐं इहे झुगियूं बि असां पंहिंजूं पाण ठाहियूं आहिनि। जी कैमरा टीम सां गॾु बशीर हुसैनी विस्तरो, काश न्यूज़, नशर फरोज़।